मुझे अखियुनि मथां इंतकाम जी कारी पट्टी चढ़ियल हुई। मूंखे कुझु बि ॾिसण में कोन पियो आयो। हाणे जे करे जाबिर ज़ाहिर थियो आहे त पोइ मां हिन जाबिर खे हिनजी अहिड़ी सज़ा ॾींदुसि त दुनिया कंबी वेंदी। पहिरियां जाबिर ख़ान खे इस्तेमालु कयो बाबर साईं, हुन मां पंहिंजा मक़सद हासिल कयूं। पोइ कहिड़ो इहो असांखां परे वेंदो थुल्हो, छो त माया कमदार अंब अहिड़ा ॾींदोसां ॾंब जो सफ़ा खंब खंब थी वेंदो। रेस रावल खान रूंडे जी धीउ सां शादी करण थो चाहे, इहो कॾहिं बि मूंखां बर्दाश्त कोन थींदो अदा। जेकॾहिं छोकिरी तोसां ॿधल हुजे हा न त हुनखे वठूं हलिया हलूं हा। पोइ जेकॾहिं रावल अचे बि हा त मुंहुं ॾेई वठूं सां। अदा अकबर खान असांजी पूरी मदद करण जे लाइ तयारु आहे। जेकॾहिं हिन छोकिरी खे अगवा करे हितां खणी हली अकबर खान जे ॻोठ हलिया हलूं त पोइ उते रावल खान कोन पहुची सघंदो। सोट मूं तोखे चयो न त मूं रहम करणु छॾे ॾिनो आहे। रोज़ी मालिक ॾींदो आहे ऐं हिनखे ज़रूरु मिलंदी। तूं ऐं मां केतिरा मोहताज पालींदासीं। जेकॾहिं हिन पोड़े जे नसीब में ठोकरूं लिखियल आहिनि, हर को पंहिंजे क़िस्मत जूं ठोकरूं पाण खाईंदो। तूं ऐं मां कंहिंजो नसीब नथा बदिले सघो, यादि रखजांइ। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।